छा थियो शहज़ादी ॾाढी सुहिणी हुई घरवारी पोइ जेको बंदरगाह ते हिकिड़े दफ़े को वापारी आयो मशहूरु थी हुनजो नालो हुन वापारु करणु शुरू कयो पोइ राणीअ बि ॿुधो वरी हुन सां अलॻि सलेक्ट थी वई हीअ रिकॉर्डिंग अथनि था कयूं लाइव आहे हाँ थी वियो रिकॉर्डिंग आहे मज़ाक थो कयां रिकॉर्डिंग आहे ॾिसो रिकॉर्डिंग आहे पोइ मुंहिंजो मुंहुं न ॾियो न हे तव्हां हीअं हाणे हेॾो अची वियो हाणे छा न ॾियूं न मां हिकिड़ी ॻाल्हि थो कयां बि लिखी थो काके भेरूमल जेको आहे न किताब थो क़दीम सिंध या ॿियनि कुझु किताबनि में मिले थो या आवाम जेका आम जेके माण्हू आहिनि तव्हांजा ईअं ई चवंदा आहिनि बादशाह ज़ालिम हो हीअं हो पोइ हुन सां थियो पोइ बिल्कुलु सही ॻाल्हि आहे असां इहो ई ॿुधो आहे असां पिणु पर इहा मिथ आहे लीजेंड आहे हक़ीक़त न आहे पोइ हुन में छा थियो त वरी जॾहिं बादशाह जो नालो जो वापारी जो नालो थी वियो हुननि जो पाण में प्यारु वग़ैरह थी वियो पोइ बादशाह हुन जी दावत कई अचणु वञणु शुरू कयईं सौदागर पोइ हिकिड़े ॾींहुं हुन बादशाह जेको आहे ॾिठो त खाधई मेज़ ते जेको आहे न हुनजी घरवारी हुनखे शक पियो मुंहिंजी घरवारी आहे पोइ हुन चई न साईं हीअ त मुंहिंजी ज़ाल आहे वापारी चयुसि पोइ ईअं हिनखे माना काफ़ी दफ़ा आयो वियो पोइ हुनखे हिकिड़े ॾींहुं पको शक वेठो पोइ हुन छा कयो वेठा जेका मानी खाइनि पिया बोड़ में आङुरियूं हणी छंडो कयनि कपिड़नि खे जंहिं मुंहिंजी घरवारी हूंदी त मुंहिंजे पहुचण खां अॻु में भली पहुचे बि सही उहा चवनि था हिन सिरिंग जे ज़रिए अची अंदरि पहुचंदी किले में हा न पोइ जेसि ताईं बादशाह निकितो अंदरों सिरिंग मूं आई अची महल में वेही रही बादशाह जो आयो हुन पंहिंजी तसली जे लाइ ॾिठो त वाक़ई निशान मुंहिंजो ई आहे जेको बोड़ हयमि उहा ई आहे पोइ जेसि ताईं वठ पकड़ थिए तेसि ताईं माई खे वरी वारो मिली वियो अथऊं सिरिंग में जो आ कयईं हली वई सौदागर वटि पहुती ॿेड़े ते चढ़ी हलिया विया पोइ बादशाह जेको आहे वचन कयो हाणे जेको बि शादी कंदो त मां जेको आहे पहिरीं राति हुन सां सुम्हंदुमि पोइ ईअं अॻिते हली हुनजी भेण जी धीअ जो जेको आहे न वारो आहे पोइ चई कानून कानून आहे मां ईअं कंदुमि पोइ चई ईअं न करदा ज़ुल्म थींदो चई पोइ शादी जी राति हुन जेको आहे आयो ऐं कदम रखियईं अंदरि घर में कुंवार जे कमरे में त तबाही थी वई शहर ग़रक़ थी वियो इहा मिथ आहे लीजेंड इन जो हक़ीक़त सां को तालुक़ु न आहे पर इन सॼे किसे में कुझु टाणा आहिनि जेके असांखे मिलनि था जेके असांखे मैच कनि था मिसाल हिन सिरिंग जे ज़रिए वञी दरिया ताईं पहुचणु माना इहा सिरिंग एॾी वॾी डिघी वेकिरी उभी हुई जो माण्हू ईंदा वेंदा हुआ दरिया खां वठी हेसि ताईं हिनजी सफ़ाई थींदी हूंदी खाटी थींदी हूंदी मुलाज़िम हूंदा जेके हिन जी सफ़ाई दफ़ाई कंदा हूंदा ऐं एतिरी डिघी जो दरिया ताईं पहुचंदी एतिरी माना ऊंची ऐं वेकिरी बि हूंदी जो हिन में माण्हू सफ़ाई दफ़ाई जो हेठि सॼो ड्रेनेज सिस्टम सॼो मेंटेन कंदा असुलु जेको मुजस्मो आहे किंग प्रिंस जो नंढड़ो हुयो जेको DKB एरिया मां मोहन जे दड़े DKB एरिया आहे उन मां मिलियो 1925-26 में जॾहिं खोटाई कई हिकिड़े घर जी उन घर में खूह भरिसां 4 जेके थियूं उतां ही नंढड़ो मुजस्मो मिलियो पथर जो आहे ऐं हिन जो जेको कद आहे उहो 7 इंच आहे असुलु अधु भॻल आहे ऐं हिनखे ॾिसो त हिनखे जेको कपिड़े जी हिकिड़ी शाल नमूने चादर नमूने अजरक वांगुरु पातल आहे हिन ते ट्रिपती आहे ट्रिफुली आहे ट्राइफाइल पैटर्न हिनखे अंग्रेज़ी में सॾिबो आहे इहो सिंध में बि आम जाम आहे मिले थो असांखे मिस्र में बि मिले थो ऐं मेसोपोटेमिया यानी इराक में बि मिले थो हिनखे ॿांह में तावीज़ पातल आहे ऐं हिन खां निरड़ ते पटी सोनी जेका उहा फ्लैट पातल अथसि पोयां वारनि खे जेका खणी ॾिनल आहे ऐं जॾहिं निकितो हो त हिनजी एंट्री कई वई दी स्टेच्यू ऑफ ए नोबल मैन यानी हिकिड़े मोज़स माण्हू जो मुजस्मो पर पोइ हिन जो नालो जेका कंपाउंड नाउन किंग ऐं प्रीस्ट रखियो वियो किंग प्रीस्ट में पंडित ऐं पुॼारीअ जो मुजस्मो जेको पंडित सम्झे त पंडित आहे जेको पुॼारी सम्झे त पुॼारी आहे असल में 7 इंच जो आहे ऐं इहो नेशनल म्यूज़ियम कराची में पियो आहे हिते असां वटि कापी आहे ऐं काफ़ी दफ़ा इहे जापान वग़ैरह बि जहाज़ ते खणी विया हिनखे एग्ज़िबिशन में हीअ ॿोली आहे ओरिजिनल खे नंढड़े हीअ ॿोली आहे हे 2008 जो आहे हे ॿोली 2008 ही त इंग्लिश आहे हा हेॾां हे चओ साईं जी हे हिन निशानी जो मक़सदु आहे था कुंदड़ो हे कुंदड़ो उभो बीठो आहे कनादस जार था शहर हे शहर आहे घर 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 घेटी घेटी पंज हिन निशानी जो मक़सदु आहे मच्छी या सितारो हिन जो मक़सदु आहे किलो कोट हिन जो मक़सदु आहे वेड़ू बहादुर सिपाही हिन जो मक़सदु आहे तीर कमान वारो माना हिन माना गॾायूं था असां त मोहन जो दड़ो हिकिड़ो शहरु आहे उन में 5 बाज़ारूं आहिनि सावंत 5 ऐं उहो जेको शहरु आहे चमके थो आसमान में सितारे वांगुरु ऐं उन में हिकिड़ो कोट आहे कोट में सिपाहियुनि वटि जेके तीर ऐं कमान हिकिड़ो इमेजिनेशन आहे तस्वर आहे पर इन्हनि निशानियुनि जी माना भॻी वई आहे तामिल मलयालम कोई गोंडी माना अहिड़ा अखर मिलिया आहिनि हिते अहिड़ा अखर आहिनि जिन खे ॿियनि ॿोलियुनि में ईअं सम्झो वियो आहे भञियो वियो आहे माना मथां
हींअर मथे पे ॾिसण में अचे। हाँ, सिंधु दरिया जॾहिं वहंदो हो हिन पासे खां वहंदो हुन ज़माने जॾहिं शहर आबाद हो, कश्मीर कनपुर शिकारपुर हेॾे वारो पासो जेको आहे हेॾां हीअं वहंदो, बंदरगाह हिन पासे हूंदो हो। क्लाइमेट चेंज जे करे जेके नेचुरल डिज़ास्टर्स आया वरी ईअं थलो करे मथे ईअं शहर आबाद थियो, ईअं शहर मथे थींदो एतिरो मथे थींदो। हे सॼो किले वारो हिसो आहे साइड बंदर यार यो हथों खां ठाही वई न या हुई बि नहीं? हाँ ॿुधायो न, साम्हूं नायारो रिवर बेड आहे, नायारो ढंढ हूंदी जेको पुराणो दरिया जो वक़्तु परियां वरी नारो आहे, इहो मेन कोर्स हूंदो हुन दरिया हितां पाणी ईंदो मंचर में, मंचर खां पोइ इंडस डेल्टा उन ई जे करे शहर ख़तमु थी हाणे हीअ मुंहिंजे दड़ी उत्तर वारी आदत आहे, इसी ताईं सॼो मुंहिंजो अथव, विच में जहाज़ में रनवे आहे, हीअ एयरपोर्ट आहे, हेॾां ओलह वारी वधि जेके सीमेंट जा पिलर आहिनि ओलह में एसि ताईं मुंहिंजो आहे, परियां जेके वण आहिनि इहो दरिया जो पेट आहे, वरी हेॾे साम्हूं बलड़े जो ॻोठु, हीउ ॾखण वारो पासो ऐं हे सिंधु दरिया सखर वारो वण, इहो टोटल आहे 750 एकड़, 1500 जिरे, इन जो 15 खां 20 एकड़ हिसो खोटियल आहे, बाक़ी सॼी में हे दड़ा आहिनि या उहो देसो आहे, इहे अञा न खोटिया। हा हे पहिरियों हिकु ई दड़ो होसि ताईं, अधु खोटाइजियूं उतां आसार में अधु खे छॾे ॾिनो, त जीअं माण्हुनि खे ख़बर पए त भाई हीअ अॻ में हीअं हुयो, खोटाइण खां पोइ अहिड़े नमूने थींदो आहे। जॾहिं शहर ख़तमु थी वियो 1600 साल गुज़री विया, हिते का आबादी न हुई, माण्हू न हुया, वरी 150 ईस्वी में उस पासे में जेके माण्हू रहंदड़ आहे सिंध में ॿुध धर्म जा पुॼारी उहे आया, सिरूं वीरूं कढियूं हुन पुराणे शहर में, जिते इहे पिलर आहे बोर्ड लॻल आहे ब्लू, हुते जेको पोयों ॻाढ़ो दड़ो आहे इहा हूंदी स्टेट ग्रेनरी, अनाज जो वॾो गोदाम जंहिंमें हज़ारे मण कणिक जमा करे रखंदा हुआ, जॾहिं बि माना बोर्ड जी सूरत हाल थिए या ॾुकार अचे त असां माण्हुनि खे जेको आहे खाधो ॾेई सघूं, कणिक वग़ैरह या ॿियो को अनाज जितां कणिक जा दाणा मिलिया जेके म्यूज़ियम में पिया आहिनि, होॾां पब्लिक वॉशरूम आहिनि हिते गिटीअ जे हुन पासे खां हेॾां ॾे, त हेॾां वरी जेको आहे अंडे जी शिकिल जहिड़ो खूह आहे ढकियल नालियुनि पथरनि सां, हीअ माना सॼो किले जो हिसो अथव। हिन में जीअं किलो किले जो जेको बादशाह छा उनजी रिहाइश अलॻि हूंदी आहे न? उहो हीअं आहे न, हिते जिते बीठा आहियूं न, जी जी, मथियों टॉप ॿुधनि ऑक्यूपाए कयो, अच्छा, जॾहिं कोटरायूं कयूं त हिन खे परे न कयूं, ड्राथऊं कोन, हाणे इन जो ईअं आहे त जेकॾहिं हिन खे असां परे कंदासीं हेठां असांखे को महल मिली सघे थो, को मंदरु मिली सघे थो, हेॾे त सॼो शहर खोटे आहे, हिन जे हेठां खोटराई न थी, चइनी पासनि खां ईअं बंदि आहे, माना पकी सिरुनि जो तॾहिं हो माना कॉन्सेप्ट सॼे शहर में पकियुनि जो हिकिड़ी सिर्फ़ु कची थी वारो हेॾे डीके एरिया, हाणे पकी सिरूं हुई त मुंहिंजे ख़्याल में आसार मिली बि विया, जे कचियूं हुजनि न त ॻरी वञे न, बिल्कुलु उते बारिशुनि वग़ैरह ते 50,000 साल थिया आहिनि, कॾहिं बचंदा? हेॾे कमरनि मां वरी जेके 150 ईस्वी खां 500 ईस्वी ताईं जॾहिं दरगाह हूंदी वरी टेंपल हूंदो, सफ़ा हूंदो, वरी मदरसो हूंदो, खानका त जेके इहे मॉक्स हूंदा आहिनि बाबा, उन्हनि माण्हू सॼी सिंध मां ज़ियारत करण ईंदा हिते, महायाना फ़िरक़ो हूंदो ॿुध धर्म वारनि जो, ईंदा उनखे ख़ैर ख़ैरात नज़रानो खर्ची पाणी ॾींदा, सिक्का हूंदा, कान हूंदा, वासुदेवा जो सामान उहे छा कंदा हुआ त हिन भंडारा हूंदा अठ तरह उन्हनि में विझंदा वेंदा, जीअं असां बि हाणे बि रखंदा आहियूं भंडारा पैसा, लिकाए वरी ज़मीन में पूरे छॾींदा हुआ, मथां को हमिलो थिए, को खसे वञे, चोरी करे फुरे वञे, उहे उन्हनि जा वरी जॾहिं छॾे विया, ख़तमु थी विया, हर शइ ख़तमु थी वई तव्हांजी, उहे अंदरि फर्शनि में अंदरि रहिजी विया। अंग्रेज़नि जे ज़माने में जॾहिं कोटरायूं थियूं, बैनर्जी करायूं, त हुनखे उहे सिक्का मिलिया, सवनि जी तादाद में न हज़ारनि जी तादाद में, छा ट्रामे जा, वासुदेवा जी तस्वीर हुई ऐं पोयां कुझु लिखियलु हुयो,
4000 खन सिक्का टोटल मिलिया आहिनि जेके असांजे रिकॉर्ड में आहिनि मोहन जे दड़े मां। सहेजा साहब 4000 ये तो नहीं अॻु में 1700 हुयो न, पोइ बि ॿिया बि मिलिया न, मैके खे मिलिया, सोन वोन जो तस्वर न हुन टाइम ते मैके खे मिलिया आहिनि, उन खां अलावा हुनखे ॿिए खे बि मिलिया आहिनि। सोन बि घणो मिलियो, सोन तमामु घणो, तमामु घणो। चांदी, उन खां अलावा मसालो आहे हिकिड़ो, उन जूं शयूं ज़ेवर, ठिकर जा ज़ेवर। उहा बि का धात आहे? कहिड़ी मसालो? मसालो जेको चओ था, मसालो जेको आहे वारी हीअं उनखे रलाईंदा हुआ। अच्छा मिक्स पाणी वारी, ॿियो बि कुझु आहे कलर वग़ैरह, उनखे रलाईंदा कंदा त हुन में चीनी जो मसालो, चीनी जा थाम उहे ठहंदा उहो हुया। हॾो बि न आहे ऐं जेको आहे त मेटल बि न आहे, इहे को पेस्ट आहे। ऐं माना वेपन वग़ैरह रतन्स में कुहाड़ियूं, रामे जूं, ऐं जेके भाला हूंदा आहिनि, हिकिड़ा तीर हूंदा आहिनि, तीर बि मिलिया आहिनि, ॿिया भाला हूंदा आहिनि, तो इहे शयूं मिलियूं आहिनि। पथर जा औज़ार मिलिया आहिनि, गोल बाल मिलिया आहिनि, ॿियूं काफ़ी कुहाड़े नमूने कुझु इहे शयूं आहिनि जेके। ॿियो ही आबादी हुई माना। हा, हाणे मां तव्हांखे थोरो माना वॾो ॻोठ हो इहो, वॾो सम्झो 1500 ॻोठ छा भले जरेब। शहर आहे माना। शहर आहे न सर 1500 जरेब सी वॾा आहिनि। कैपिटल सिटी हो सही हाणे हिते जाते बीठा आहियूं, इनखे असां SD एरिया सॾींदा आहियूं, माउंट आहे, दड़ो आहे सॼो, जी इन जे भरिसां L एरिया आहे। सही हे ॿई हीअं किले में अंदरि महफ़ूज़ हुया। हे किले जा टावर, कोट, कोट जूं ॿाहियूं भितियूं, हितां दरवाज़ो हूंदो हो। ॿियो वरी शहर जेको आहे न, वॾो शहर हेॾे हीअं हुयो, हिन में DK एरिया, हिते अमीर माण्हू, बिज़नेस कम्युनिटी, वॾा साम्हूं वारा। वरी DK हे अथव, वरी VS एरिया, वरी HR एरिया, ऐं वरी मुनीर एरिया। हिनखे सॾींदा अपर सिटी, हिनखे सॾींदा लोअर सिटी। हे हुकुमरान तबिके जो, बादशाह, गवर्नर वग़ैरह हे हो, प्रीस्ट थिया, स्कॉलर थिया, सभु गवर्नमेंट जा माण्हू हिन किले में अंदरि रहंदा, बाक़ी अवाम सॼो ॿाहिरि रहंदो किले खां। ऐं VS में बि HR में बि जेके आहिनि न, जीअं ट्रेड सां रिलेटेड हूंदा आहिनि, दुकान थिया, बाज़ारूं थियूं, उहे मिलियूं आहिनि। मुनीर में वरी फैक्ट्रीज़ हूंदियूं, 50 फैक्ट्रीज़ मिलियूं आहिनि हिते मुनीर में। अच्छा, उन टाइम में बि ये फैक्ट्री हुयूं? फैक्ट्रियूं पत्थर जूं थियूं, ट्रामे जूं थियूं, उन खां अलावा मुख़्तलिफ़ शयूं जेके ठाहींदा कंदा, उन्हनि जा सैंपल मिलिया। डॉक्टर माइकल जॉनसन, 80 वारे ज़माने में सोन ठाहिण वारा, चांदी जो कमु करण वारा, हॾनि जो कमु करण वारा, मसाले वारा, सिरामिक्स माना काशीअ जूं शयूं ठाहींदा, थां ठाहींदा सिरामिक्स जा, घणियूं उन ते घणो लिखियलु आहे तमामु। मुनीर होॾे आहे परते, DK VS HR मुनीर होॾे रही आख़िर में परते इंडस्ट्रियल एरिया हूंदो हुते। अच्छा, वरी कुझु ग़रीब बि हूंदा हुआ जेके हिते HR एरिया जे ॾखिण में हूंदा हुआ, उन्हनि जूं झूपड़ियूं मिलियूं या कखावा घर, उन्हनि जा एविडेंसिस मिलिया हुया, इहे रिकॉर्ड ते आयल। साम्हूं डेल्स एरिया आहे, हे सॼे एरिया खे मुंहुं 1912 खां अॻु में स्तूपा गोल हूंदो, जीअं न गुंबज़ हूंदो आहे साम्हूं, दरगाह खे गुंबज़ आहे। जी जी चोर खसाने जी रावच में जेको आहे चढ़ी आहे मथे, चोटीअ तां हुननि खोटणु शुरू कयो, सिरिंग हणी 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 12-14 फुट हेठि आया तरे ते विच में। हुननि खे जेको नंढड़ी कोठड़ी नज़र आई सिरुनि जी, ही कुकड़ियुनि जी कोठी ठाहींदा आहिनि, परे कयूं सिरूं त उन्हनि खे एतिरो संगमरमर जो नंढड़ो हिकिड़ो प्यालो मिलियो, जंहिंखे ढकण परे कयूं त ख़ाक पई हुन थोरी, उहा आहे गौतम बुद्ध जी ख़ाक हुई, रेलिक्स ऑफ गौतम बुद्ध। हुननि चयो न सोन चांदी ॻोल्हियो में ख़ाक मिली आहे, महिनत हली, खणी भञी उछलाए छॾियो। उन जा टुकड़ा बैनर्जी खे मिलिया, जेके हुन पंहिंजी रिपोर्ट में ॾिना आहिनि। पोइ शायदि उनखे सोन बि मथां मिलियो हुजे, चांदी मिलियो हुजे, अहिड़ा थां तस्दीक न आहे मतिलबु। हा, पोइ ईअं माना अधु हिन जो भञी किराए विधो माण्हू, न त सॼो गोल। KPK में घणा आहिनि इहे? हा, सवात में आहिनि, मानसरा में, टेक्सला में आहे जीअं। उन फेसबुक ते हिकिड़े छोकिरे रखी आहे त मुंहिंजो बाबा जेको आहे 24 सालनि खां हिन जी कोठड़ी हुन में हू शेड टाइप छा ॾिसण में मां जो 30 सालनि खां वठी किताब लिखंदो रहियुमि, हाणे मुंहिंजो छपियो आहे, सिंधी का एकेडमी छापिया पंहिंजी किताब। छा नालो आहे हुनजो? शहदाद कोट, तारीख़ जागराफी क़दीम आसार, सिकंदर आज़म खां वठी 326 क़ब्ल मसीह खां 2007 के अवेलेबल आहे, दीदार करायूं था तव्हांखे, सेल जे लाइ मौजूदु आहे। हे ना शेड टाइप छा पियो ॾिसण में अचे? हिते कची दीवार आहे न, उनखे बचाइण जे लाइ, बरसाति खां बचाइण जे लाइ शेड ॾिनो वियो आहे, त जीअं कची दीवार ते मींहुं ॾींहुं वसंदो रहंदो, किरी पवंदी। हाणे हे जेको सॼो झंगु आहे न, जी जी, इन में नेचुरल वेजिटेशन माने किरड़ थियो, कांडेरो थियो, लई थी, बूढ़ो ड्रब थियो, ठीकु आहे। पर इन खां अलावा इन में जंगली जीवित बि आहे, तितर आहिनि तमामु घणा। अछो कारो? अच्छा अच्छा, कारा बि थियनि। उन खां अलावा ॿियो हूअं आहिनि, गिदड़ आहिनि,
ऐं अॻ में सूअर बि हूंदा लोमड़ी भी है लोमड़ी बि आहे लोमड़ी मां पाण में वेठियो गिदड़ बि हिन में ऐं सॼो जंग आहे न खुलियल आहे सॼो वरी दरिया मां बि टपी ओर ते हलाईंदा आहिनि हितां होॾे बि ईंदा आहिनि इहा हाणे जी सूरत हाल आहे पुराणे ज़माने में जॾहिं दरिया हेॾो आल जाल वहंदो हुयो हाथी आम जाम हुओ गेंडा आम जाम हूंदा चीता शींहं आम जाम हूंदा पोइ इहे जीअं जीअं पाणी ख़तमु थींदो वियो वाकरा ख़तमु थींदी आहे झंग ॿेला माण्हू वढींदा विया पाणी घणो हुयो बेला का त ॿेला घणा झंग घणा त काठ घणो त पकियूं सिरूं हुयूं जेके हुननि ॿारण में इस्तेमालु कयूं सिरुनि पचाइण में ऐं मुंहिंजे दड़े मां सिरुनि जा 7 खनि नमूना मार्शल लिखियो आहे 7 क़िस्मनि जूं सिरूं मिलियूं बसि साइज़िस जूं मापुनि जूं पर इहो तादादु 7 खां हाणे वधीक आहे उन वक्त तो ज़ाहिर है वक्त वक्त हिन से हुन ॿिन्ही सॼे हिसे में सारे में चले साईं पर मुझे हिकिड़े हा हिकिड़े लिहाज़ सां चवनि था 50,000 भाभी घटि में घटि वधि में वधि 1 लख तव्हां ॾिसो न तव्हां अञा मतिलबु खोटा ई माना 15% थी 15-20% छिके ते साईं गोट जे ॿाहिरां बि हुया सारे ई साम्हूं मुंहिंजो गोट इन ॿाहिरां बि सारे साम्हूं इहो मक़बरो जेको आहे न इहो सखी शाह जमाल जो आहे इहो आहे गौस बहाउद्दीन ज़करिया मुल्तानी जे सिलसिले सां लॻे थो उन खां पोइ हे साम्हूं उन्हनि जो तालिब आहे या हमअसर आहे न उन मतिलबु पीढ़ी मां आहे पोइ हाणे हमअसर नथा अची सघूं अच्छा माना उन खां माना पीढ़ी मां पोयरनि मां पयरनि मां सामने किले जा 2 ठुल अथव टावर अथव सीमेंटेड पैथवे खां हितां इहो किलो हीअं शुरू थियो हीअं फिरंदो वरी इहो हेॾो म्यूज़ियम वारे पासे खां फिरंदो वरी हीअं थी हिते लॻो हे सॼो माना किले जी एरिया किले जी एरिया हे सॼो मुल्क ॿाहिरि आहे किले खां साम्हूं असेंबली हॉल आहे 4 × 4 8 × 4 12 असेंबली हॉल में किथे थी असेंबली हॉल अच्छा असेंबली हॉल में समाजी सरगर्मियूं कचहरियूं राग विराग डांस सरगर्मियूं अरे ही ॿुधो न ही ॿुधो तव्हां हलो ही ॿुधो न अचो तव्हां बि असल स्तूपा 1996 में ॻरे पियो बरसातुनि जे करे यूनेस्को जी टीम आई हुननि खे सॼे स्तूपा खे फ्रेम ॿधो लोही पिंजरनि सां मथां चादर रखी पोइ ॿाहिरां कची उसारी ॿी कई करे स्तूपा अंदरि हिन सुराख जे अंदरि आहे ओरिजिनल हा हे ॿाहिरां हिनखे कवर जे ये असांजी ॾिठल हुई असांजी ॾिठल आहे बिल्कुलु कैप्सूल में बि सभु मंदर आहे अंदर भी या गोल मिट्टी में हा वो भी मिट्टी ठहरा अच्छा ऐं हेठि हलूं या हीअं हलूं हीअं हेठि हलूं स्विमिंग पूल भी शायद आहे हिते हे जेका दीवार आहे न जी हिन जे हेठि अंदरि जॾहिं 22 में खोटाई कराई बैरर जी त उनखे हिकिड़ी छोकिरीअ जो लाश मिलियो डेड बॉडी मिली उहा माना अची वई कंहिं भित में अची वई उन जूं तस्वीरूं बि आहिनि पुराणियूं डेड बॉडी जूं हिते हिन कमरे में आख़िरी में उहा चवनि था शायदि पोइ बुद्ध ज़माने वारे दौर जी का को प्रीस्ट हुयो उन जेका छोकिरी जेका ख़िदमत चाकरी कंदी हिते या उनखे प्यारी हुई या वॾो हुयो हितां जो उनजी क़बर हिते आहे नंढड़े ॿार हिन जे हेठि जॾहिं कोटरायूं थियूं उनखे त वरी उअं ई बंदि कयो वरी भितियुनि खां ये भितूं माना यकी पक्कियूं ने विच में कच्ची है सभु पकियूं अंदर मथियों जेको लेयर आहे असांजो आहे असां कचनि सिरुनि जा 2 ॿार ॾिना आहिनि पोइ हिन जे करे त उस लॻे त हिन खे लॻे बारिश पए त हिन ते पए त हिन सिरुनि खे बचाए हीअ जॾहिं सिर कची रिझंदी न त हिन जी रगुनि में माना पइजी वेंदी मज़बूत कंदी रग में अचो हितां जा माण्हू छा कंदा हुआ हितां जा माण्हू महिनती हुया जफ़ाकश हुया वापारु कंदा हुआ ज़रात बि हुई चौपाई माल बि धारींदा मच्छी बि हूंदी तलाउ वग़ैरह और उन सां गॾु वापारु कंदा सॼी दुनिया में इंडस मां लफ़्ज़ इंडस्ट्री निकितल आहे इंडस माना सिंधु दरिया
इंडस्ट्री माना सिंधु दरिया जे माण्हुनि जो धंधो कमकार कारखाना पहिरियों सॼी जॻह आमदोरफ़्ती माना दरिया सां हूंदी न माना हे दरिया न हूंदो हेॾा दरिया माना हीउ वैकिरो मटिजी वियो हूंदो हा हे सॼो दरिया पहिरियों हीअं हूंदो पोइ हेॾां अची वियो ही सॼो दरिया पवंदो वञी मंछर में पवंदो मंछर खां पोइ वरी डेल्टा में पोइ अरेबियन सी हाणे बैनर्जी तहक़ीक़ कई त मोहन जे दड़े खां वठी साम्हूं जेको सिज लहे थो जबलनि में खीरथर में जी जी इन में सिंधु दरिया जा 18 पेट आहिनि 18 पेट आहिनि पहिरियों परते दरिया जे भरिसां हुयो सुरंदो आहे वरी ओरते थियो टियों चोथों पंजों ईअं माना 17 पेट हेॾां अथसि 18 हे माना 19 थींदो हिनखे माना ॾिसो हिन थोरे टुकड़े में दरिया वहकरा मटाईंदो बंदरगाह साम्हूं बि जिते ॿेड़ा वग़ैरह बीहंदा अची पतण हूंदो बंदरगाह हूंदो वापार हीअ पहिरियां जी ठहियल आहे न ठाहिया आहिनि पुराणियूं ॾाकियूं पर उहो रिपेयर थींदी कुझु माण्हू ॾखिण खां ईंदा न ॾखिण खां ईंदा जीअं सेवणा सिरिस्तान उन्हनि जे लाइ हे रस्तो हूंदो वरी परियों होॾो जीअं सिधी गंदावा आहे उन्हनि जे लाइ परी ॾाकिणो हूंदो हिकिड़ा उत्तर खां अचण वारा ॿिया ॾखिण खां मथे टेम्पल ते अचण वारा पोइ इहो सॼो पाणी नालियुनि मां हले वेंदो ड्रेनेज में साम्हूं कवर ड्रेन्स आहिनि पथरनि सां ढकियल आहिनि अंग्रेज़नि खां ट्राई कराई यानी उन सिस्टम बि माना या इंजीनियरिंग इहे हुई इहे ई पथर उन्हनि खोटराइनि मां ज़ाहिर थिया नालियुनि ते पियल हुया इहे ई जेके आहिनि हा इहे पथर सखर ऐं रोड़ीअ जी टकरनि जा अच्छा कटे ॿेड़ियुनि ते बैलगाॾियुनि ते खणी ईंदा पोइ इहे सॼे शहर में विछाईंदा वठंदा नालियुनि ते अच्छा हेॾो ही छा आहे ही हे कमरा आहिनि अच्छा कमरा उन्हनि जा अॻवाड़ा आहिनि हे नाली आहे हेॾां डिविनिटी स्ट्रीट आहे माना ॻुझो रस्तो हिन मां सिर्फ़ु अमीर उमिरा ईंदा वेंदा आम माण्हू न ईंदो हेॾां पथर सां ढकियल नाली डस्टबिन मिलिया आहिनि तक़रीबन शहर में कचिरो हिकिड़े हंधि उछलाईंदा वरी जीअं अॼुकल्ह म्यूनिसिपल सिस्टम आहे उन ज़माने में बैलगाॾियुनि ते वरी कचिरो वकिरो खणी शहर खां ॿाहिरि छिकाईंदा माना उन टाइम में बि एॾो शौर हो वॾी ॻाल्हि आहे टेक्नोलॉजी ऐं आर्ट जो जेको आहे न नमूनो हे रस्तो सेवण जो सेवण खां बंबोर पोइ समुंड ताईं हीउ रस्तो हितां सिधो वेंदो जबलनि ताईं खीरथर ताईं बलोचिस्तान ईरान वरी मैसोपोटामिया इराक हीउ सम्झो किले जो विच आहे हितां हीउ रस्तो वेंदो सिधो हितां लाड़काने खां हड़पा वरी जेको चीन ताईं हले वियो रस्तो हेॾा एडमिनिस्ट्रेशन ब्लॉक ऑफिस ऐं घर एजुकेशनल एरिया हेॾा वरी जेके आहिनि खूह आहिनि कुझु घर आहिनि वरी रिलीजियस कॉम्प्लेक्स आहे मज़हबी जायूं वग़ैरह परियां अनाज अच्छा हीअ नालियूं हेठि हुयूं मथे कयूं आहिनि एज इट इज़ उते इहे ईअं ई आहिनि पंहिंजी जॻहियुनि ते पर इन जी ऊन्हाई थी सघे थो अञा हेठि हुजे छो जो हाणे बारिशूं पवंदियूं न मिटी ऐं जेका या रेड़ पेड़ जेका हले थी हाणे बि बरसाति थींदी आहे पाणी सॼो हिन में वहणु शुरू थींदो पंहिंजे माना अॼु बि एक्टिव आहिनि हा वॾी ॻाल्हि आहे है मोहन जो दड़ो साहब जेका फिल्म ठही हुन में बि हा हा ये माना सीधा नहीं है माना ये माना ज्योमेट्री जे हिसाब सां हिन जी माप थियल आहे चौकुंडा आहिनि हे खूह आहे इहे शयूं गोल आहिनि माना जेके असांखे ज्योमेट्रिकल शेप्स आहिनि न हे राउंड आहे हिकिड़ो वरी चौरस आहे हिकिड़ी वरी त्रिकुंडियूं शयूं हूंदियूं आहिनि ॿियूं वरी मुस्ततील शयूं हूंदियूं आहिनि किथे वरी ओवल शेप आहे इहे सभु शयूं मिलंदियूं न जी हिकिड़ो त माना शहर उल्टो थी वियो न उन ते ऊंधो न आहे ऊंधो हुजे त हर शइ हेॾे होॾे थियल हुजे हीअं आहे हर शइ पंहिंजी जॻह ते आहे दरिया जो पाणी जो आयो आहे त हीअं माना भितियूं भितियूं खयूं उॾारियूं वियूं आहे जेका छित ताईं शइ उहा मौजूदु न मिलंदी असांखे उहा असांखे गोॾे ताईं मिलंदी त जेके बि भितियूं तक़रीबन गोॾे ताईं थोरो मथे इस ताईं मुकमिल का बिल्डिंग माना सही नथी मिले सवाइ हिन जी बुनियाद हेठि हा हेठि हूंदो घणियूं शयूं हूंदियूं हे ॾिसो न हीअं पहिरियों शहर ॾेई वियो ॿियो शहर टियों चोथों पंजों छहों इहो टॉप सतों आहे तो हिते हे डबल रिंग वेल आहे ॿिनि पगुनि वारो खूह हिते बीठा चरखे सां पाणी कढियूं बाल्टी सां उहे विच में हारींदा ॿ टे एरो बीठा आहिनि माण्हू पाणी कढी हारींदा वेंदा हारींदा वेंदा हारींदा भरिजी वेंदो इहो पाणी सिधो हेठां ठिकर जी पाइप लाइन हूंदी हिकिड़ी उहा वञी पवंदी हेठां ई हेठां वञी तलाउ में हुनखे भरींदी तलाउ खे भरण जो हे सोर्स हुन में दरिया जो पाणी न ईंदो अच्छा उहो जो पाणी तलाउ या मीन्स स्विमिंग पूल स्विमिंग पूल ग्रेट बाथ हे साम्हूं भरिसां
जेका मोहन जो थोड़े फिल्म में भी ॾेखारी अथऊं साईं। हा परी रिंग छाजी आहे? परी रिंग इन जे लाइ जेकॾहिं असां हिन में इहा रिंग न ॾियूं हा त पाणी सॼे कमरे में फैलिजी वञे, ओड़ो पाड़ो सॼो ॿुॾी वञे, गप गिरचण खे। हिन लाइ उन द टाइम जी टेक्निक वॾी ॻाल्हि आहे। साम्हूं हिन जेको कॉम्प्लेक्स में अंदरि अचण हे स्विमिंग पूल आहे। किले जे अंदरि हिकिड़ो मज़हबी हिसो हूंदो आहे। हिंदुस्तान में जिथे बि अहिड़ा तालाब मिलिया आहिनि उन जे साम्हूं टेम्पल हूंदो आहे या पैलेस हूंदो आहे। माना ही व्यंजन मन जो कोई बात जो हिस्सो होली बात मज़हबी जीअं हूंदो आहे, गंगा में वेझण करणु सनान वग़ैरह हे हो। साम्हूं जो गेट नंबर 1 आहे अंदरि अचण जो, गेट नंबर 2 आहे गार्ड रूम आहिनि, पहरेदारनि जा कमरा हेॾां होॾां, वरी हे चेंजिंग रूम्स आहिनि, कपिड़ा वपड़ा मटाए माण्हू करे वरी हे अंदरि अची हिते जेको आहे कंहिंजे संहिंजे। ऐं हे जेके पिलर हुआ तमामु मथे डबल स्टोरी बिल्डिंग, सिर्फ़ु ही हिसो आसमान जे हेठां खुलियल हूंदो आहे जेको फर्श वारो आहे। चौधारी जी माना विरांडो टाइप हो। हा हा साम्हूं उत्तर खां जेका ॾाकिणा, ॾखिण खां ॾाकिणा, हिन जी जेका माप आहे 39 फुट ड्रिघो आहे, 23 फुट मोकिरो, 8 फुट ऊंचो आहे। 8 फुट हिन में मक़सदु आहे त जेके माण्हू हिते रहंदा उन में ड्रिघे में ड्रिघो जे करे पोइ माण्हू हूंदो बि त 8 फुटनि खां हेठि हूंदो, 7 हूंदो, 6.5 हूंदो, 6 हूंदो, 5 हूंदो। जेकॾहिं 8 फुटनि खां ड्रिघा माण्हू हुजंदा त हिन जी हाइट मथे कंदा। फर्श जे हेठां माना हिन लेयर ॾिनो आहे, जीअं असां रोड ठाहींदा आहियूं त कारपेट विछाईंदा आहियूं डांबर जो, हिन जे हेठां बि डांबर जो हिकिड़ो लेयर ॾिनल आहे हिकिड़ो, उहो विछायो अथऊं। इन जे करे पोइ वरी सिरूं ईंदो, जीअं वरी पाणी अचे इहो बीठो ई हुजे, ईअं न थिए त माना पाणी पी वञे, असां सॼो ॾींहुं भरियूं वरी ज़मीन माना पीनी वञे पी ॾियो। हिन में वरी गुल, अगरबत्तियूं, ख़ुशबू, अत्र वग़ैरह विझंदा, होली हूंदो न ॿार, पोइ वरी मेरो बि थींदो, माण्हू विझंदा आहे हुन में काठीअ जी पार्क हूंदो, हुन गुटके कढंदा पाणी ड्रेन थी हले वेंदो, सिरंग जे ज़रिए वञी दरिया में वरी हिनखे धिको ॾेई बंदि करे वरी रिफिल कंदो। हे सर जान मार्शल खोटराई कई हिन से, हुतां फोटो बि निकितल अथव, ॾाकण ते वेठो वेठो जीअं एजुकेटेड माना के हुई, माना जेके बि हुया बाक़ाइदा माना सम्झो त पढ़ियल कॉलेज आहे, एजुकेशन हुई, ॿियो इहो त हिननि खे पंहिंजो राइटिंग सिस्टम हुयो। जेको ही शइ आहे इहो माना कंहिं घटि जो कमु न आहे, इतना चवंदा आहिनि सिविलाइज़्ड आहे। सिविलाइज़ अहिड़ो बात 1500 शहर मिलिया आहिनि इंडस वैली सिविलाइज़ेशन जा, पाकिस्तान मां, इंडिया मां, अफ़गानिस्तान, ईरान, 4 मुल्कनि में इहा सिविलाइज़ेशन एतिरो पखिड़ियल हुई। कंहिं बि ॿी साइट मां अहिड़ो बात न मिलियो आहे सिवाइ लोथल जी। लोथल में छा आहे, हुते जहाज़नि जी गोदी आहे, अहिड़ो बात न आहे। हुन में ॿेड़ियूं अची बीहारींदा अंदरि, स्टान हूंदो आहे ॿेड़ियुनि जो, पतण हूंदो आहे, पर उहो अहिड़ो बात न आहे, हे मुनफरिद आहे। वो तो बात था चवण हुनखे, बात न आहे। हे छा बाबू हे हे रे पिलर हुया न हे सॼो हे तो 20 रुपए नोट वारो मंजर, 20 जे नोट ते 20 तस्वीर भाऊ छे बस साईं तस्वीर हिते कढी। हा हिते साईं खे प्यार साईं बीहो हिते कला हिकिड़ी यार वॾी माना तारीख़ जो इस्लामी जे हिसाब सां तो माने ॾिसी पियो गौर सां इस्लामी खे छोकिरियूं बि ॾिसां भली भली का ख़बर कोन्हे त छा पिया चवनि, छा पिया कनि। त छोरियूं ॾिनी न करे न माण्हू थोरी तवजा हुजे ड्रामे ॾिसण लाइ का फीमेल आर्टिस्ट बने करन अट्रैक्शन थे न। साम्हूं जॾहिं पतण खां इहो सामान तामान लहंदो चढ़ंदो बेड़ा बीहंदा जिथे टावर आहिनि, टावर या थोरो परियां जेके वण आहिनि, हिते बंदरगाह हूंदो, पतण सॼे हड़प्पा खां वठी सॼे उहो समुंड ताईं ॿेड़ियूं नंढा हे हो सभु बीहंदा, पोइ सामान तामान हितां बैलगाॾियुनि ते खणी ईंदा। हिन जॻह ते जिते कची आंदी हुआ, इहा आहे असांजी स्टेट ग्रैनरी जो प्लेटफॉर्म। हिते रांदि गाॾियूं बीहारे पोइ कणिक जूं बोरियूं, जवन जूं बोरियूं या जेको बि खाधे पीते जो माना हूंदो अनाज जी शिकिल में मथे बोरियूं ईंदा वेंदा, हो ढोईंदा मथे गॾु कंदा वेंदा, हीअं हज़ारे माण्हू कणिक हिते स्टोर। अच्छा सिरनि जो साइज़ माना एॾो वॾो न आहे, माना सिर वॾी बि मिली आहे, हा न, हा छाकाणि त 15 किलनि जी सिरा हिकिड़ी आहे उहे मिलियूं आहिनि। अच्छा छाकाणि त अॻे माना माण्हू जीअं त सघ वारा हूंदा, वॾा हूंदा, त हर शइ माना हुनजी माना हिकिड़ी मज़बूत ऐं वॾी हूंदी, ईअं
दादा है चार बरसात में मथे बेकरी खुली हुई वरी वेजी वरी हाणे तैयारी आहे कम न थियो न कहिड़ी सी कॉलेज? हे सॼी हे चौधारी है कॉलेज बिल्डिंग आहे चौक में। अच्छा ये पिलर हूंदा हुआ जॾहिं हवा जे ॾखण ते अचे हिते शागिर्द पढ़ंदा हुआ टेबलुनि ते कुर्सियुनि ते काठ न मिली वञे उहे ख़तमु थी विया उस्ताद वेण जे पोयां इहे एजुकेशनल मटीरियल जा कमरा सभई स्लेटियूं थियूं कलम थिया ॿिया टिया हुन ज़माने जा ॿोली हुई हितां जी राइटिंग सिस्टम हुयो हुनखे इंडस स्क्रिप्ट चइबो आहे हुनमें सिंधी में 52 अखरनि अंग्रेज़ी में 26 हितां जी जेका ॿोली में 400 खां वधीक निशानी मिलियूं हल भेण 400 खां वधीक मुख़्तलिफ़ अलिफ बे ते वग़ैरह ऐं हिन ते डॉक्टर आस्को पार्पोला फिनलैंड जो वॾो एक्सपर्ट हो 40 सालनि खां कमु कंदो था अञा ताईं ॿोली पढ़ी न सघिया महादेवान कमु कयो आहे अताउद भंभरे कमु कयो सिराज कमु कयो डॉक्टर दानी साहब कमु कयो पर कोई हिन ॿोली खे भञी न सघियो आहे आहे छा लिखियलु आहे सीलुनि ते मोहरुनि ते इहो मसइलो तॾहिं हल थींदो जॾहिं असांखे किताब जो मिस्र जी मेसोपोटामिया ऐं इराक जी सिंध जी ऐं चाइना जी 4 यानी सिकंदर आज़म 326 खां वठी 2007 ताईं तारा शिको शाहजहां जो पुटु औरंगज़ेब हिन खे भॼायो दिल्ली खां निकितो लाहौर खां मुल्तान उच सखर में आयो वरी हितां वियो हेठि थर ॾे अहमदाबाद गुजरात पनाह न मिलियसि मोटी आयो ठठे सेवण लाड़काणी आयो चांडियत फिरियुसि वरी भॻो झलमक्सी कंदा हुआ उते मक़सद पनाह नसि पोइ वरी सिबी ढाडर में वियो पंहिंजे दोस्त ने मलिक जीवण ॾे उन्हनि खे पनाह ॾेई गिरफ़्तार कयो 12 साल लश्कर सां चइनि हथनि ते गिरफ़्तार करे वरी हिनखे वठी आया पखर उतां वापसि दिल्ली पोइ हुनखे औरंगज़ेब मारे छॾियो 1658 भेण केरु आहे मुसनिफ़ साईं? मां आहियां मां माशाल्लाह माशाल्लाह शेख जावेद हा लिखियलु आहे कलर शेख या प्लेटूं 50 नक्शा हेॾा अंग्रेज़ी में हेॾा सिंधी में कलोड़ा दौर मुग़ल दौर थालपरनि जो दौर अंग्रेज़नि जो ऐसे मार्केट में विकिरेला मौजूदु आहे? हिते मौजूदु आहे विकिरेला अच्छा मार्केट में न आहे? मार्केट आहे न हेॾी न जीअं शहर आहे शहर में हा थी किथे मिली सघे थो राबेल रोड ते पिलो न क़ीमत हिन जी 800 रुपया आहे पर रिआयती मिली सघे थो पता रिआयती ॿुधायो दोस्त बाक़ी शइ त असीं महिनत कयल दोस्त वठूं हिकिड़ो किताब काबू का हाँ